चोटियारियूं मां ख़बर ईंदा हलूं त चोटियारियूं वेझो दे बालासर में नामालूम मोटरसाइकिल सवार जवाबदार गॾु कयल कणक जे किरे खे बाहि ॾेई फरार थी विया। उन सिलसिले में पोरियत मोहम्मद रहीम किरियो ॿुधायो त राति नामालूम मोटरसाइकिल ते सवार जवाबदार 1 एकड़ जी गॾु थियल कणक जे किरे समेत लुणाई थियल कणक खे चईन मुख़्तलिफ़ हंधनि तां बाहि ॾेई विया, जंहिं सबबु तक़रीबन 100 मण खां वधीक कणक सड़ी वई। हिन वधीक ॿुधायो त ज़मीन भरिसां वेठल हारी पारां बाहि जे शोलनि ते पहुचण ते जवाबदार मोटरसाइकिल ते चढ़ी फरार थी विया, जॾहिं त पोरियत मोहम्मद रहीम किरियो ऐं संदसि भाइरनि वधीक चयो त कुझु धुरियुनि सां असांजो तकरार बि हलंदड़ आहे। इन्हनि SSP सां गॾु DIG शिद बेनज़ीराबाद खां मुतालबो कंदे घुर कई त जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। होॾां चोटियारियूं पुलिस ॿुधायो त वाक़िए जी इतला ते पहुची बाहि लॻल सरज़मीन ॾिठी आहे। बाहि हथ सां ॾिनल आहे। फरियादी धुर केस दाख़िल कराईंदी त जांच कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।